अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे खैरियत सां हूंदा। ऐं जो पंहिंजो शबीर मला इंटरनेट जे अचण खां पोइ जिते इंसानी ज़िंदगी में काफ़ी आसानियूं पैदा थियूं आहिनि, उते सभिनी खां वॾो जेको सुवाल पैदा थियो आहे उहो आहे माण्हू जी पंहिंजी पर्सनल डेटा जे हवाले सां। माण्हू जी जेका पर्सनल प्राइवेसी आहे उहा रिस्क ते अची वई आहे। अॼुकल्ह हर रोज़ु कंहिं न कंहिं सेलिब्रिटी खां वठी करे कंहिं न कंहिं सियासतदान जा वीडियो लीक्स थियनि था। उन्हनि जा व्हाट्सएप मैसेजिस ऐं व्हाट्सएप चैट्स मंज़र आम ते अचनि था, जंहिंसां उन्हनि जी जेका डेटा प्राइवेसी आहे, उन्हनि जी कैरेक्टर एसेसिनेशन जेका थिए थी, उहो सभिनी खां वॾो रिस्क हाणे हर माण्हू लाइ मौजूदु आहे। इंटरनेट ते जॾहिं अवां सोशल मीडिया जा एप्स यूज़ कयो था त उन्हनि एप्स सां गॾु ई मुख़्तलिफ़ थर्ड पार्टी एप्स अचनि था। थर्ड पार्टी एप्स जेके आहिनि उहे छा था कनि, तव्हां खां अवां जे गैलरी, अवां जे माइक्रोफोन ऐं अवां जे कैमरा ऐं मुख़्तलिफ़ जेके अवां जा टूल्स आहिनि मोबाइल फ़ोन जा, उन्हनि जी बि इजाज़त घुरनि था, त उहे तव्हां उन्हनि ताईं रसाई घुरनि था। ऐं असां वटि एतिरो टाइम कोन्हे को जो उन्हनि सभिनी जे जेके एग्रीमेंट्स आहिनि त उहे असांजे उन्हनि टूल्स खे इस्तेमालु छो था करणु चाहिनि। असां कॾहिं इहो सोचियो ई कोन्हे को त आख़िरकार हिकु थर्ड पार्टी एप जंहिंजो असां सिर्फ़ु डेटा इस्तेमालु था कयूं, उनखे असांजे गैलरी जी डेटा इस्तेमालु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, उनखे असांजी कैमरा जी कहिड़ी ज़रूरत आहे, उनखे असांजे माइक्रोफोन जी कहिड़ी ज़रूरत आहे। उहो सोचण खां बिना असां उन्हनि खे परमिशन्स ॾियूं था। नतीजे में ईअं थिए थो त असांजी जेका डेटा आहे, असांजी जेका मोबाइल फ़ोन जी डेटा आहे, उहा डेटा असांजी डेटा नथी रहे। 2018 में कैम्ब्रिज एनालिटिका स्कैंडल इन ॻाल्हि खे वाज़े करे छॾियो हो त 2016 वारी जेका यूनाइटेड स्टेट्स जी जेका इलेक्शन थी हुई, उन इलेक्शन में जेके हज़ारे ऐं लखें प्रोफाइल्स ठाहे इलेक्शन ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि कई वई हुई, उहे प्रोफाइल्स समूरा थर्ड पार्टी एप्स ज़रिए ख़रीद करे ऐं उन्हनि जा प्रोफाइल्स ठाहिया विया हुआ। फेसबुक खां वठी करे मुख़्तलिफ़ जेके एप्स आहिनि, सोशल मीडिया जूं एप्स, उतां थर्ड पार्टी एप्स जेका असां खां इजाज़त वठी ऐं असांजो प्रोफाइल पिक्चर्स खां वठी करे असांजो जेके पर्सनल पिक्चर्स खणे थी, असांजा वीडियोज़ खणे थी, असांजो आवाज़ या असां सां लाॻापियल जेका टेक्स्ट आहिनि उन्हनि खे कॉपी करे थी। उन्हनि छा कयो, जो उन्हनि समूरी डेटा खे उन्हनि डीप फेक जेका टेक्नोलॉजी आहे उन ज़रिए ऐं जेके प्रोफाइलिंग आहे उन ज़रिए उन्हनि छा कयो, जो मुख़्तलिफ़ प्रोफाइल्स ठाहे उन्हनि ज़रिए इलेक्शन कैंपेन हलाई ऐं उहा इलेक्शन कैंपेन उन ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि कई। त इन क़िस्म जी जेकी सिचुएशन आहे उहा न सिर्फ़ु ईअं थिए थो त असांजे पॉलिटिकल या समाजी ढांचे ते असरु थिए थी, पर उन सां गॾोगॾु माण्हुनि जी जेका पर्सनल शख़्सियत आहे उन ते बि तमामु घणो असरु थिए थो। इन करे सभिनी खां वॾो सुवालु इहो आहे त कॾहिं बि कंहिं बि एप लाइ इजाज़त ॾियण खां अॻु में उन जा जेके एग्रीमेंट्स जा जेके लॉ आहिनि उन्हनि खे पढ़ी वठिजे। थैंक यू सो मच। कंहिं ॿिए मौज़ू सां सुभाणे हाज़िर थींदासीं। अल्लाह भाई।